अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अचो त ॻाल्हायूं में आहियां दो चांडियो। अॼु हिन प्रोग्राम में मूंसां गॾु आहिनि सीनियर तज़ीरनगार सीनियर सहाफ़ी इशफ़ाक़ अदर साहब ऐं फारूक सुमरो साहब। नाज़रीन, असां गुफ़्तगू अॼु कंदासीं पाकिस्तान जे उन सियासी माहौल ते जेको माज़ी में असांखे 80-90s में नज़र आयो, उहो हिकु भेरो ॿीहर मोटी आयो आहे। अॻु इहे इल्ज़ाम गद्दारी जा, वतन दुश्मनी जा सिंध जे, पंजाब जे, बलोचिस्तान जे ऐं KPK जे खाबी धुर जे अॻुवाणनि ऐं क़ौम परस्तनि ते लॻंदा हुआ, उन्हनि राइटरनि ते लॻंदा हुआ, अदीबनि ते लॻंदा हुआ। पर हाणे इन ज़िद में इन इल्ज़ामनि जे जेको निशाने ते साॼी धुर जूं जमायतूं बि आहिनि, ख़ासि तौरु उहे वफ़ाक़ी जमायतूं बि अची वियूं आहिनि जेके पाकिस्तान जी सालमियत जे हवाले सां या पाकिस्तान जे अंदरि जेको चइनी सूबनि जा इतिहाद हुजे थो या जेका वफ़ाक़ जी अलामत तौरु सम्झियूं वञनि थियूं, उन्हनि ते बि इन क़िस्म जा इल्ज़ाम लॻणु शुरू थिया आहिनि। यानी जेके इल्ज़ाम हुकूमत ते लॻणु खपनि, सुठी हुकुमरानी ते या सियासी इख़्तिलाफ़नि ते, या जेके उहे इल्ज़ाम जेके हुकूमती सियासी पार्टियुनि जी कारकर्दगी में लॻणु खपनि, उहे हाणे इन क़िस्म जा विया आहिनि ॼण त बाक़ाइदा हिकिड़ी जंग छिड़ियल आहे हिन मुल्क जे अंदरि ऐं सॼो ॾींहुं मीडिया जा इदारा जेके आहिनि उन ते जेको सॼो डिस्कस थिए थो उहो इन्हनि इल्ज़ामनि जी रोशनी जे सिलसिले में थिए थो। इन ते असां गुफ़्तगू कंदासीं। इशफ़ाक़ साहब, सभ खां पहिरीं पाण जेका सूरत नज़र हिन वक़्तु अचे थी पई, उहा इहा जेका पाण माज़ी में ॾिसंदा हुआसीं, वली ख़ान ते इल्ज़ाम लॻंदो हुयो, बिज़न जे ते लॻंदो हुयो, साईं जेम्स ते लॻा, रसूल बख्श पली जे ते, फ़ाज़िल राऊ ते, ईअं ख़ुदि पंजाब जे अंदरि ॿियनि ते लॻा, वली ख़ान ते लॻा, जीअं मूं ज़िक्र कयो, खोड़ अॻुवाणनि ते लॻंदा हुआ। पर असां अॻे कोन ॾिठो त उहे पार्टियूं जेके मुस्लिम, जंहिंजो नालो ई मुस्लिम लीग हुजे या जेके ख़ुदि वफ़ाक़ जी अलामत तौरु सम्झियूं वञनि, उन्हनि ते हिन वक़्तु इल्ज़ाम लॻा। हीअ PDM जी जेका तहरीक शुरू थी आहे, उन थियणु ईअं खपे असूलनि त मुस्लिम लीग नवाज़ जी जेका हुकूमत रही, या पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका हुकूमत रही, या मौलाना फज़ल रहमान जी जेका KPK में हुकूमत रही, या अताला मेंगल मुख्तार मेंगल वारनि जी जेका हुकूमतूं रहियूं, उन्हनि ते तनक़ीद थियणु खपे या हिननि हुकूमतनि ते तनक़ीद थियणु खपे। पर हाणे थिए ईअं पियो ॼण त हिकिड़े ॿिए मुल्क जी जेका जंग आहे उहा असांजे मुल्क में विढ़ी पई वञे। सूरत कीअं पिया ॾिसूं? तव्हांजी ॻाल्हि सही आहे त हीउ जेको एजेंट ऐं गद्दार वारो मामिलो आहे, इहो तमामु पुराणो आहे। जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां हीअ मामलात, हीअ इल्ज़ाम ऐं अलक़ाब जेके आहिनि त उहे मिलंदा रहिया आहिनि। पर शायदि हीउ पहिरियों दफ़ो आहे जो हिन भेरे उहे उन्हनि इल्ज़ामनि जो रुख़ जेको आहे सो पंजाब तरफ़ वधीक आहे। अच्छा, हीअ जॾहिं खां PDM जी तहरीक शुरू थी आहे, नवाज़ शरीफ़ हिकिड़ो बयानियूं जेको आहे सो अख़्तियार कयो आहे, पर उन में हाणे जेको ट्विस्ट आयो आहे, ताज़ो जेको ट्विस्ट आयो आहे, उहो बेसिकली अयाज़ सादिक जेको हुनजो अॻूणो क़ौमी असेंबली जो स्पीकर बि हो, उन जे तरफ़ां जेको बयानु ॾिनो वियो ऑन द फ्लोर ऑफ असेंबली, उन खां पोइ हीअ मामला जेके आहिनि उहे तमामु वधी विया आहिनि। मुंहिंजी ज़ाती राय में अयाज़ सादिक जेको बयानु ॾिनो हो उहो उनखे न ॾियणु खपे आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे उन गैर ज़िम्मेवारी कई आहे, उन ग़लती थी आहे, पर इन इहो मतिलबु न आहे त हू गद्दार बि आहे या हू मुहब वतन न आहे। अहिड़े ई नमूने सां फवाद चौधरी बि जेको आहे सो, अगरि तव्हां हुनखे स्लिप ऑफ टंग चओ, जेको उन बाद में मञो बि सही, त उनखे बि तव्हां ग़लती या लापरवाही चई सघो था, पर इहा गद्दारी न आहे, न ई हू गद्दार आहे या इहो चई सघे थो। हाणे हीअ सिचुएशन जेको आहे उहा पॉलिटिकली एतिरो एक्सप्लॉइट कई वई आहे जो इन में तव्हां ॾिसो त तव्हांखे डेड एंड खां सवाइ ॿी का शइ नज़र न ईंदी। हिन खां पोइ भला ॿी कहिड़ी शइ आहे, ॿियो कहिड़ो इल्ज़ाम आहे जेको हिक ॿिए ते लॻाए वेंदो। झक गद्दार ताईं जॾहिं ॻाल्हि पहुती आहे, मुल्क दुश्मनी ताईं ॻाल्हि अची वई आहे, त इन खां पोइ छा थींदो? हीअ ॾाढी ख़तरनाक सिचुएशन आहे। हिन खां पोइ ॾिसो, सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि, सियासतदान, सियासी पार्टियूं हिक ॿिए खे डिस्क्रेडिट बि कंदियूं आहिनि, हिक ॿिए जी साख ख़राब बि कंदियूं आहिनि, इहो बिल्कुलु ठीकु आहे, इहो सॼी दुनिया में थींदो आहे, सिर्फ़ु पाकिस्तान में न थींदो आहे। पर ज़ाती दुश्मनी जहिड़ो माहौल जेको हिते क्रिएट कयो आहे, इहो शायदि ई किथे हो। इन पॉलिटिकली पार्टियूं जेके आहिनि उहे पंहिंजे लामाज़ी में मसइला पैदा थियूं कनि, जेके जिन खे ख़ुदि PTI जेका ज़ाहिर पॉलिटिकल पार्टी आहे पाकिस्तान, जंहिं भले हुकुमरान जमात आहे, पर ख़ुदि इन्हनि इल्ज़ामनि ते जॾहिं अॼु वञे थी, यानी असां त ॿिए मुल्क जो हिकिड़ो तमाशो पिया थियूं न, ॿिए मुल्क जी या जंहिं मुल्क जो को बि असां ॾिसो न, भारत जो त इन पासे को ध्यानु ई कोन हो। ऐं भारतीय मीडिया, चलो हाणे तव्हां पंहिंजा मुल्की मामलात, क़ौमी सलामती जा मामलात, उहे इंडियन मीडिया जे ज़ेरे असर वठी ईंदव छा? इहो कीअं थींदो आहे? तव्हां ॾिसो त इंडियन मीडिया वटि त कुझु बि न हूंदो आहे, त को कबूतर, को फूकणो, हुनखे बि जासूस करे जेको आहे सो पेश कंदा आहिनि, सॼो ॾींहुं छा लॻा पिया हूंदा आहिनि। हाणे तव्हां ॾिठो जेको ताज़ो ई थियो जॾहिं कराची में जलसो थियो PDM जो, त उन वक़्तु हुननि हुते छा, हुननि खाना जंगी कराए छॾी।
त भई फ़ौज ऐं सिविलियन उहे सभु आम्हूं साम्हूं थी विया आहिनि, गोलियूं हलनि पियूं ऐं माण्हू मारिजी विया आहिनि। सॼो ॾींहुं इंडियन मीडिया जेको आहे सो हिन ते लॻी पई। हाणे छा असां छा चऊं? त भई असीं हुन मां इन्फ्लुएंस थियूं, असीं हुन यार भई त वॾी ॻाल्हि थी वई। हुन जो कमु ई उहो आहे, इंडियन मीडिया उहो लॻी पई हूंदी आहे, असीं छो हुन मां मुतासिर थियूं? असीं वॾो साहिबु मैदान खणी था ॾियूं या असां अॻे बि असांजी माज़ी में ख़बर आहे त ज़ाहिर आहे हिकिड़ो मुल्क आहे, उनजी मीडिया असां लाइ कुझु सुठो कोन सोचींदी, न असांजी हुकूमत लाइ या न असांजे दिफ़ाई इदारनि लाइ, हिते जे पॉलिटिकल पार्टियुनि लाइ। हू त मुल्फ़ी जेका प्रोग्राम हुनजी हुजे थी उहा ई हुआ कंदी। पर ख़ुदि हिननि खे जेके पॉलिटिकल पार्टियूं जंहिं हिन गद्दारी वारी जंहिंजो पाण शुरू में ज़िक्र कयो, जंहिं वञी उन लकीर ते बीठियूं आहिनि, इहा त माना ईअं त सुभाणे जेकॾहिं इन्हनि मां को वज़ीर अज़म थिए, सदर थिए, त इन्हनि जा ई क्लिप्स खणी ॿी दुनिया जा मुल्कनि जा मीडिया चवंदियूं त हीअ त तव्हां गद्दार हो, तव्हांजे मुल्क जो हुयो। बिल्कुलु सही था चओ था। हिकिड़ो ॾिसो, जॾहिं तव्हां हुनखे हिकिड़ो दुश्मन मुल्क सम्झो था ऐं तव्हांजो मुख़ालिफ़ मुल्क आहे, हो त ज़ाहिर आहे लामहल इहा कोशिशि कंदो त किथे बि का कमज़ोर पॉइंट अचे उनखे प्रोपेगेंडा कजे, उनखे हथी वठाइजे जीअं हुते इंतिशार फैलियल हुजे, इहो त उन्हनि जी कोशिशि हूंदी। पर जॾहिं तव्हां उन्हनि जे बयाने खे खणी पंहिंजे सियासी पार्टियुनि ख़िलाफ़ हिते इस्तेमालु कयो, इन जो मतिलबु इहो त तव्हां उनखे हथी पिया ॾियो। असां वटि असुल में मसइलो थियो ई हूंदो दादा, जेको आहे हिकिड़ो आहे जेको रियासती मामला आहिनि, ॿिया आहिनि सियासी मामला। रियासती मामलनि में सियासत जी मुदाख़लत हूंदी आहे, ज़ाहिर आहे तव्हांजी पार्लियामेंट आहे, तव्हांजी असेंबलियूं आहिनि। रियासती मामला तव्हांजी परॾेही पॉलिसी आहे, तव्हांजी अंदरूनी पॉलिसी आहे, उहे तव्हां सियासत खां सवाइ ठाहे नथा सघो। ॿिया हूंदा आहिनि सियासी मामला। सियासी मामलनि में जॾहिं तव्हां रियासत जी मुदाख़लत आणींदो न, इहा बदकिस्मती आहे त हे हुकूमत इहा कोशिशि करे पई त सियासत में रियासती मुदाख़लत खे जेको आहे बरक़रार रखिजे, छो त हुननि वटि हेॾी जेके शयूं नज़र अचनि थियूं, हिकिड़ो हुन जे ख़िलाफ़ु प्रेशर ठहियो आहे, उनखे शायदि मोह न पई ॾेई सघे, उन करे उहो ज़ोरी ते रियासती मामलनि खे सियासत अंदरि उनखे मुदाख़लत कराइणु घुरनि थियूं या उनखे वठी अचणु चाहिनि। मिसाल मां फवाद जे बयान जे हवाले सां हिकिड़ो इंडियन टीवी खे शायदि हाणे ताज़ो इंटरव्यू पियो ॾिनो, हुन इहा इंडियन टीवी ते वेही इहा ॻाल्हि कई आहे त सियासी पार्टियूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु हिक ॿिए जूं टंगूं बि छिकींदियूं आहिनि, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदियूं बि आहिनि। मतिलबु हुते इंडिया जी टीवी ते वेही उहो हिन जो अयाज़ सादिक जे बयान जो दिफ़ा थो करे, थोरे जो उन ग़लति बयानु ॾिनो। ज़ाहिर आहे हिकिड़े सीक्रेट मामला आहिनि, हिकिड़ा इन कैमरा ब्रीफिंग थियनि थियूं, उहे तव्हांजे अमानत आहिनि, उहो तव्हां ईअं अचे भले ओपन फोरम ते उहो तव्हां ईअं नथा ॻाल्हाए सघो, तव्हां उहो अंदरि वेही डिस्कस करे सघो था, पर उहा उनजी ग़लती थी वई। पर उनखे बुनियादु बणाए तव्हां उनखे गद्दार कोठियो, इहा इंतिहाई ख़तरनाक ॻाल्हि आहे। जे मिसाल इमरान ख़ान जा एतिरा इलाही बयान अलाए घणा वीडियो क्लिप्स मौजूदु आहिनि एॾी महिल बि, जेके हुन अपोज़िशन में हूंदे उन ॻाल्हायूं। जेकर सुभाणे के इमरान ख़ान हुकूमत में न आहे, उन्हनि क्लिप्स खे खणी उन ते इहे साॻा इल्ज़ाम लॻी सघनि था। उन करे सियासत खे ऐं रियासती मामलनि खे अलॻि अलॻि करे उनखे जेकॾहिं न खणी हलिबो त इंतिहाई ख़तरनाक सूरत आहे। अयाज़ सादिक जो जेको बयानु आहे, उन सां हुन उहे अपोज़िशन जूं जमातूं उन सां गॾु बीठियूं आहिनि। मरियम नवाज़ उन सां बिल्कुलु बीठी आहे, मौलाना फज़ल रहमान उन सां बीठो आहे। मां उहा ई ॻाल्हि कई, इवन फवाद चौधरी जो जेको मूं ज़िक्र कनि उहो इहो ई हो त हुन को इदारनि ख़िलाफ़ु न ॻाल्हायो, हुन ते हिकिड़े परॾेही वज़ीर सूरत हाल ॿुधाई न, जेको फवाद चौधरी पाण इंडियन टीवी ते वेही ॿुधाए पियो त हुननि को के न इदारे जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, न हुनजे सरबराह जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो। हुन त हुकूमत जे हिकिड़े परॾेही वज़ीर जी सूरत हाल ॿुधाई। जेकॾहिं उहा हुकूमती ऐं मुख़ालिफ़ दौर हिक ॿिए ख़िलाफ़ु इहो ॻाल्हाईंदा त मुंहिंजे ख़्याल में इहो को क़ौमी सलामती जो मामिलो न आहे, उहा हिक ॿिए खे घटि वधि ॾेखारण जी कोशिशि आहे, उनखे क़ौमी सलामती सां न ॻंढणु घुरिजे। जेको फारूक साहिबु हीअ जॾहिं एपीडीएम जी तहरीक शुरू थी, तॾहिं पाण हिन प्रोग्राम में डिस्कस कयो त हीअ एंड किथे कंदा ऐं कहिड़ी पेज ते वञी इहे हिकु वापसि कंदा या हिक ॿिए खे एडजस्ट कंदा, क़बूल कंदा या पंहिंजी तहरीकुनि में मञींदा या मुतालबा मञींदा। पर हिन वक़्तु ताईं अॼु जी जेका ताज़ी मरियम नवाज़ जी तक़रीर, अपोज़िशन जा बयान, प्रेस कॉन्फ्रेंसूं जेके अचनि थियूं हुकूमती मेंबरनि जूं, इन में जेको सूरताल नज़र अचे पई त हीअ त अञा इलाही अॻिते वेंदा, जेका सफ़ा ख़राबु। मतिलबु जेको पाण गुज़िरियल भेरे बि इहो डिस्कस कयो त हुकूमत खे पाण खे फासाए वेठी आहे। अपोज़िशन वटि त खोड़ कार्ड आहिनि, उनखे खेॾण लाइ महांगाई आहे, जेको आहे पार्लियामेंट में मुदाख़लत जो मामिलो आहे, सियासत में मुदाख़लत जो मामिलो आहे, हुकूमत जी कारकर्दगी आहे, उहो मामिलो आहे। अपोज़िशन वटि खोड़ कार्ड आहिनि। हुकूमत त पंहिंजो जेको मुंहिंजे ख़्याल में प्रेशर हैंडल न पई करे सघे, जो हुन यकदमि उहो वॾो कार्ड जेको आहे, जेको अॻु में बि इस्तेमालु थींदो रहियो आहे, यकदमि जॾहिं तव्हां उन ते एॾो गद्दारी जो इल्ज़ाम आणींदो, उन खां पोइ छा जेकॾहिं सुभाणे मिसाल जी ॻाल्हि गुंजाइश थिए थी, जेको इहो ज़िक्र बि हले पियो त सुप्रीम कोर्ट बार ज़रिए या ॿियनि ज़रिए जेके पाकिस्तान बार काउंसिल उन्हनि ज़रिए हुकूमत ऐं मुख़ालिफ़ दौर में ॻाल्हियूं वेही कराइजनि,
तव्हां अॼु उनजी लीडरशिप ते PDM जी सॼी लीडरशिप ते तव्हां गद्दारी जो इल्ज़ाम हणी छॾियो, पोइ सुभाणे तव्हां गद्दारनि सां ॻाल्हाईंदो न, जेकॾहिं तव्हां किथे सुभाणे ॻाल्हाईंदो मुल्क दुश्मन सां कीअं ॻाल्हियूं कंदो, पोइ त माना तव्हां पाण मुल्क दुश्मन थी वियो न जॾहिं मुल्क दुश्मननि सां वेही मुल्की मामलनि ते ॻाल्हाईंदो। त मुंहिंजे ख़्याल में इन इंतिहा ते न वञणु घुरिजे ऐं उहा ज़िम्मेवारी हुकूमत जी आहे त उन जेका बि सूरत हाल आहे सियासी पोलराइज़ेशन जेका थिए पई उनखे घटि करण लाइ या उन माहौल खे बहितर करण लाइ उहा हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ज़िम्मेवारी हुकूमत हूंदी आहे वक़्त जे वटि, ज़िम्मेवारी बिल्कुलु हुकूमत हूंदी आहे, पर तव्हां ॾिसो त हुकूमत ई इन मामले खे फ्लेयर अप करे थी न। अॼु जेको वज़ीर आज़म चयो त भई हाणे ईंदड़ वक़्तनि में तव्हां ॾिसंदव त कंहिं जूं टंगूं जेके आहिनि सा ॾकनि थियूं ऐं कंहिंजे पेशानी ते पघर अचे थो पियो, त हीअ त सौ सदो हिकिड़ो थ्रेट आहे न। अच्छा, इन खां वधीक छा, मतिलबु वधीक केस ठहंदा, वधीक गिरफ़्तारियूं थींदियूं, वधीक तकलीफ़ ॾिनी वेंदी, ठीकु आहे न। हिन खां वधीक ॿियो छा थी सघे थो। तव्हां ॾिसो त हुकूमत वटि तव्हांखे को बि का हिकमत अमली हुनखे नज़र न ईंदी त भई अपोज़िशन जो नैरेटिव आहे उनखे काउंटर कीअं कजे, कहिड़े नमूने सां कजे। इशू जेको बेसिकली आहे उहो गवर्नेंस जो आहे, इशू जेको आहे बेसिकली जेको सिविलियन सुप्रीमेसी जो आहे, आइन जी बालादस्ती जो आहे, पार्लियामेंट जी बालादस्ती जो आहे, ठीकु आहे न। हीउ इशू हाणे सिर्फ़ु महांगाई ऐं हुनजो न रहियो आहे, महांगाई खां वधी वई आहे ॻाल्हि, ठीकु आहे न। हाणे हीअ ॻाल्हि उन हद ताईं अची वई आहे जिते ही हुकूमत जेको आहे सो तक़रीबन इरेलेवेंट थी वई आहे। हाणे हिन हुकूमत जो सच को कमु कोन्हे, पर हाणे छा कजे जो हिकिड़ो पॉलिटिकल फेस बि रखिणो आहे। इहा ॻाल्हि ॾिसो अल्टीमेटली ही मामला किथे वञी सघनि था। तव्हां ॾिसो हिन मुल्क में का खाना जंगी जहिड़ी सूरत हाल त कोन थी पैदा थी सघे। वरी बि ॻाल्हियूं जेके आहिनि से डायलॉग ज़रिए हल थियणियूं आहिनि। हाणे डायलॉग कंहिंसां कजे, हुकूमत अपोज़िशन सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, अपोज़िशन हुकूमत सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। हू चए थी त तव्हां सां तव्हांजो त को मसइलो कोन्हे, जिन तव्हांखे आंदो आहे असीं उन सां ॻाल्हाईंदासीं। अच्छा, को बैद कोन्हे त को बैद कोन्हे त जॾहिं हुकूमत वञो त को न का धुर अची वेंदी आहे विच में ऐं हिकिड़ो रोल अदा कंदी आहे। ठीकु आहे, पर हिन में को बैद कोन्हे त बैकडोर ॻाल्हियूं न थींदियूं हुजनि। हीअ विच में ही मामलात हलिया, ही ॻाल्हियूं बि साम्हूं आयूं, मीडिया में आयूं त नवाज़ शरीफ़ सां कंहिं माण्हू जेल में मुलाक़ात कई आहे, पोइ नवाज़ शरीफ़ जेको आहे सो जेके पार्टी जा 3 वॾा अॻुवाण हुया उन्हनि खे बि घुरायो ऐं उन सां बि जेको आहे मामला थिया, जंहिं ते नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो नाराज़गी जो इज़हार कयो। ही ॻाल्हियूं उन में रिपोर्ट थियल आहिनि, मीडिया में आयल आहिनि। इन में ॻाल्हियूं हाणे बि हलंदियूं हूंदियूं, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त कहिड़नि शर्तनि ते, कहिड़नि बुनियादनि ते ॻाल्हियूं थींदियूं, उनजो मक़सदु छा हूंदो, हिकिड़ो फ्रेमवर्क छा हूंदो। उन में सॼी PDM शामिल हूंदी या अलॻि अलॻि कंहिंसां ॻाल्हियूं थींदियूं हूंदियूं की हिकिड़े पोर्शन खे राज़ी कंदा हूंदा कंहिं पासे। तव्हांजो छा थो ख़्यालु थिए, कंहिं पासे हूंदो? ॾिसो हाणे बज़ाहिर त हू इहो था चवनि त भई असां जेको शेख रशीद बि चयो त ॿियनि पार्टियुनि सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं, पर नवाज़ लीग सां ॻाल्हाइण जो वक़्तु गुज़री वियो आहे। छाकाणि त नवाज़ लीग जेको स्टैंड वठी बीठी आहे उहो तमामु हार्ड आहे, डाइजेस्ट करणु ॾुखियो आहे, हुनजो हाज़मो ॾुखियो आहे। ॿियनि पार्टियुनि सां थी सघनि थियूं पियूं, पीपल्स पार्टी सां थी सघनि थियूं पियूं, ईअं ॿियूं जेके नंढियूं नंढियूं पार्टियूं आहिनि, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त उहो नवाज़ लीग खे केॾांहुं कयो वेंदो। अच्छा, नवाज़ लीग खे तव्हां हिकिड़े पासे करे बि छॾियो, पर हुन जेको बयानियूं क्रिएट करे छॾियो आहे उनखे तव्हां केॾे कंदो? जिते जंहिं पीच ते वञी PDM या अपोज़िशन पार्टियुनि खे बीहारियो आहे, नवाज़ लीग बीहारियो आहे। ख़ुदि बिलावल बि चयो त अगरि मियां साहिब जो मौक़फ़ जेको आहे उन असांजो रुख सही कयो आहे पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो। हाणे जंहिं स्टेज ते वञी मुस्लिम लीग नवाज़ सभिनी पॉलिटिकल पार्टियुनि खे छॾियो आहे, उतां जेकॾहिं का हिकिड़ी पार्टी जेकॾहिं 2 क़दम पोइ ते हटे थी त उहा पॉलिटिकली तौरु पंहिंजो नुक़सानु करे थी हिन करे माहौल में। बिल्कुलु दादा, हिकिड़ी ॻाल्हि बि ॾिसो न, जेका सूरत हाल ठही आहे न, जेका अशफाक़ साहब ॻाल्हि कई त शेख रशीद चयो त नवाज़ लीग खे छॾे करे बाक़ी पार्टियुनि सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं। मसइलो आहे नवाज़ लीग जो न, नवाज़ लीग ऐं पंजाब जो मसइलो आहे। हेॾीमहिल जहिड़ो किथे पियो हले, हे जेके अयाज़ साहब जे ख़िलाफ़ु गद्दारी जा बैनर लॻा आहिनि, उहे चवंदा माण्हुनि राति जो अची पाण उतां पटे उछलाए छॾिया आहिनि। माना हिकिड़ी रेज़िस्टेंस आई आहे न। जॾहिं तव्हां हिन सूरत हाल खे क़ाबू करण नवाज़ शरीफ़ खे छॾे या नवाज़ लीग खे छॾे ॿियनि पार्टियुनि सां ॻाल्हाईंदो त मामिलो त उते जो उते बीठो हूंदो। उन करे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ॿियो वरी पॉलिटिकल पार्टीज़ खे में जेका मैच्योरिटी आई आहे न, जंहिंजो मिसाल बलूचिस्तान आहे, जेको ताज़ी सनाउल्लाह ज़हरी वारो मामिलो या जेको उन्हनि जो अब्दुल कादिर बलोच जो मामिलो आयो आहे, उन्हनि ते जेको नवाज़ लीग जो रिएक्शन आयो आहे न,
उहो इंतिहाई मैच्योर आहे। त ठीकु आहे, हिकिड़ियूं शयूं हुयूं जेके असांजे इताद खे बचाइण लाइ असां कयूं, जेकॾहिं उन ते कंहिंखे एतिराज़ आहे त भली पार्टी छॾे वञे। इन जो मतिलबु हू का बि क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि, पंहिंजे नैरेटिव तां हथु खणण लाइ तयारु न आहिनि। उन करे उनजे नैरेटिव सां, उनजे बयानीअ सां, या जेका उहो आइन जी बालादस्ती या वोट खे इज़त ॾियो वारो नारो खणी आया आहिनि, उन तां मुंहिंजे ख़्याल में जेका पार्टी पोइ ते हटंदी, जेको विच ते ॻाल्हियूं हलनि पियूं त उन में PP जा स्टेक आहिनि, PP पोइ ते हटी सघे थी। मुंहिंजे ख़्याल में सभिनी जमहूरी क़ुवतुनि जो बचाव इन में आहे, उहे इन इत्तेहाद सां गॾु हलनि ऐं इन मामले खे अॻिते वधाए हलनि। ख़ुदि हिकिड़ो हूंदो आहे कारकुन खे पंहिंजो पार्टी पॉलिसी तब्दील थियण खां पोइ उहिदेदार खे हिकिड़ो एतमाद में वठी वञिबो आहे। हाणे हीअ जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, मुस्लिम लीग नवाज़ या पाकिस्तान पार्टी आहे, हाणे इन जो ही आम पब्लिकली हिकिड़ी राय मां ठाहींदियूं आहिनि, पोइ उनजो वोटर हूंदो आहे जेको हुनखे कन्वर्ट थींदो आहे वोट में। पंजाब जे मुस्लिम लीग नवाज़ जे अॻवाननि ख़ुदि चवणु शुरू कयो आहे त असां त को त कुझु कोन था ॻाल्हायूं, जेके असांजे ॾाढो माण्हू आहिनि उहे एॾो सख़्तु ॻाल्हाइनि था, नारा एॾा सख़्तु लॻनि था जो असां त जलसनि खे, जुलूसनि खे या कॉन्फ्रेंस में रोकींदे परेशान थींदा आहियूं। अॼु ख़ुदि मरियम नवाज़ सां जेको अॼोके ॾींहं में थियो त केॾा सख़्तु नारा, असां वटि लेफ्ट जा कारकुन 10-15 ॼणा गॾिजी, 20 ॼणा गॾिजी प्रेस क्लब वारो खे दफ़ा में हणंदा, अञा कॾहिं कॾहिं कावड़ कढण लाइ अची या दिलि जी भड़ास कढंदा आहिनि। पर हिन क़िस्म जो हुन चयो त इहो सॼे पंजाब में लॻे थो, यानी सॼो पंजाब हुननि अहिड़े स्टेज ते वञी बीहारियो आहे जिते ख़ुदि मुस्लिम लीग इग्नोर नथो करे सघे थो। ये जेका हेठि ताईं ई ॻाल्हि ट्रेवल करे वई आहे न, हाणे मासिस में अची वई आहे, ऐं पंजाब जो जेको पॉलिटिकल अप्रोच आहे उहो थोरी डिफरेंट आहे। उहो देरि वठंदा आहिनि, पर मामले अगरि हुनखे सम्झ में अची वियो त पोइ उनखे तोड़ ताईं पहुचाईंदा आहिनि। हाणे हीउ पंजाब सभ खां वॾो हिकु त सूबो आहे, ठीकु आहे न, ऐं हुनजी मेजॉरिटी आहे, ऐं ज़ाहिर आहे नवाज़ लीग जेको आहे सो ताईं पॉपुलर पार्टी आहे। उते जेकॾहिं हिन क़िस्म जो नैरेटिव उहो खणी हलिजे थो पियो त उनखे बाक़ी पार्टियुनि खां अलॻि करे जेको आहे नथो ॾिसी सघिजे। हाणे हिन में हिकिड़ी जेका तब्दीली आई आहे, तव्हां ॾिठो हूंदो त जंहिं नमूने सां नवाज़ शरीफ़ फ़ौजी क़यादत जा नाला खणी करे तकरीरूं कयूं, उन में थोरो फ़र्क़ु इहो आहे त हाणे हुननि जेको आहे उहो फ़ौज खे बतौर इदारे जेको आहे न उतां उन्हनि डिस्टेंस कयो आहे त असीं फ़ौज जे ख़िलाफ़ु न आहियूं। अॼु मरियम नवाज़ बि इहा ॻाल्हि कई त असीं फ़ौज जी बतौर इदारो जेको इज़त कयूं था। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त हुननि जो नारो जेको आहे नवाज़ लीग जो, उहो आहे वोट को इज़त दो। पीपुल्स पार्टी जो नारो इहो न आहे। पीपुल्स पार्टी वारा इहो नथा चवनि त वोट को इज़त दो, ठीकु आहे, न ई हू इन क़िस्म जूं तकरीरूं कनि था। बहरहाल भुट्टो इन क़िस्म जी तकरीर न कई आहे जेके नवाज़ शरीफ़ करे थो, जेको हुननि जो नैरेटिव आहे। त जेकर हिननि सां डील करणु वरी बि कंफर्टेबल आहे, अगरि स्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं थींदियूं, कंहिंसां बि थींदियूं, त पीपुल्स पार्टी सां या ॿियनि सां डील करणु थोरो वधीक कंफर्टेबल आहे बनिस्बत हुननि जे। नारो चेंज आहे, पर बुनियादी तौरु जेको आम माण्हू उहो सम्झे थो त वोट को इज़त जो माना कंहिंखां इज़त कंहिंखां वठणी आहे। ऐं हीअ जेको चवंदा आहिनि त बाबा जमहूरियत एस्टेब्लिशमेंट, बुनियादी उते स्टे थो। सिंध जो माण्हू ऐं बलूचिस्तान जो माण्हू पंजाब जे माण्हू खां वधीक एंटी एस्टेब्लिशमेंट सोच रखंदो रहियो आहे, या उन्हनि हिकिड़ी फीलिंग आहे त हीअ जेके इदारा आहिनि उहे असांजे ख़िलाफ़ु वधीक कनि था, फ़ैसिला कनि था। भुट्टे साहिब जी शहादत, मोहतरमा शहादत बलूचिस्तान जे अंदरि तमामु घणा खोलण अंदरि ख़ुदि KPK जे अंदरि हीअ जेका रिज़ेंटमेंट बिल्कुलु आहे, रिज़ेंटमेंट बिल्कुलु आहे, पर ॻाल्हि आहे त उहो तव्हां जेका माण्हुनि खे रिप्रेज़ेंट करे थी जेका पार्टी, उहा पंहिंजो कहिड़ो नैरेटिव रखे थी। पब्लिक सिंध जा माण्हू भले कहिड़ो बि नैरेटिव रखंदा हुजनि पॉलिटिकली, पर छा उहो पॉलिटिकल नैरेटिव जेको आहे सो उन नमूने सां नुमाइंदगी करे थी पीपुल्स पार्टी? न, उन नथी करे। पर आउं चवंदो जेकॾहिं पीपुल्स पार्टी या बलूचिस्तान जूं पार्टियूं या KPK जूं पार्टियूं नवाज़ लीग अकेलो छॾे ऐं वापसि मोटी था अचनि, ॻाल्हियूं कनि था, डायलॉग कनि था, पर जंहिं स्टेज ते जेका पाण गुफ़्तगू कई पई त नारे ते बीठा आहिनि, त हुनजो जेको पब्लिक आम वोटर आहे, उहो त कारकुन आहे, ठीकु खणी हुन कहिड़ा बि लेक्चर ॾियणो आहे, हीअ आहे, आम जेको वोटर आहे उहो उनखे हू मैनेज करे सघंदा? उनखे मैनेज छा, उहो जेको आम अवाम आहे न, उन्हनि जी उन जेको नब्ज़ ते हथु आहे, उन्हनि जी जेका गर्मी आहे माण्हुनि आम माण्हुनि में, उन्हनि खे ॾिसी ई नवाज़ लीग या नवाज़ शरीफ़ एतिरो अची बीह रहियो आहे जो तलाल चौधरी टियों ॾींहुं हिकिड़े प्रोग्राम में ॻाल्हि वेठे कई, चए जेकॾहिं नवाज़ शरीफ़ पंहिंजे हिन बयाने तां पोइ ते हटे थो त माण्हू उनखे वोट ई कोन ॾींदा। इन जो मतिलबु इहो चओ त नवाज़ लीग खां या नवाज़ शरीफ़ खां माण्हू 4 कदम अॻियां बीठा आहिनि। उन करे उन मजबूरी में इन नैरेटिव खे खणी हलनि था। मजबूरी आहे या उन्हनि सम्झी वरितो आहे त रस्तो इहो ई आहे सिविल सुपरमेसी जो, वोट जो, पार्लियामेंट जो ऐं आइन जी बालादस्ती जो। जेकर उन खां हिन वक़्तु हिननि हथु कयो न तो अवाम उन्हनि खे वोट न ॾींदो। ॿी जेका ॻाल्हि तव्हां पे कई PP ऐं नवाज़ लीग जी भेट,
त मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी जी तारीख़ खे तव्हांखे यादि रखणु घुरिजे त पीपुल्स पार्टी जमहूरियत लाइ हिन मुल्क में सभ खां वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उन जे हूंदे हू कॾहिं बि डायरेक्ट कॾहिं बि कंहिं इदारे जो नालो खणी उन्हनि सां न विड़ी आहे। इवन अदालतुनि में उन्हनि ते केस हलिया, हेॾी महिल हुननि जी सूरत हाल छा आहे उहा ॿी आहे, पर हिकिड़ी जेका लफ़्ज़नि जी चूंड आहे या तक़रीरुनि जी चूंड आहे या पीपुल्स पार्टी जो जेको नैरेटिव आहे उहो कॾहिं बि डायरेक्ट उन इदारनि ते ऐं जेको निज़ाम ते ई न ॻाल्हाईंदा रहिया आहिनि। उहो सदाई उहो जमहूरियत लाइ को जिदोजहद कंदा रहिया आहिनि। त मतिलबु हुनजो लफ़्ज़नि जी चूंड ई आई आहे, उहा मुंहिंजे ख़्याल में हेॾी महिल बि उमेदु नथी करे सघिजे थो नवाज़ शरीफ़ वांगुरु जेको आहे के माण्हुनि जा नाला वठी ऐं डायरेक्ट हुन ते हिट कंदी, पर उहो हिकिड़ी हीअं न कंदी, माज़ी में कंदी रही आहे, मुशर्रफ जो नालो वठी कंदी रही आहे, पर पंहिंजो ज़िया जे दौर में हिन खां वधीक मुशर्रफ मुशर्रफ त चीफ एग्जीक्यूटिव हो न, हुकुमरान हो न। जॾहिं हुकुमरान कुर्सी पर हुकुमरान जॾहिं हूंदो त उहो फ़र्क़ु हिकिड़ो थिए थो। बाबू साहब गुफ़्तगू कंदा, नाज़रीन गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे, वठंदा हिकिड़ो नंढो ब्रेक। नाज़रीन असां ब्रेक खां पहिरीं गुफ़्तगू कई हुई ख़ासि तौरु पाकिस्तान जे अंदरि जेका ताज़ी सूरत हाल आहे, इल्ज़ाम तराशूं, गद्दारियुनि जा इल्ज़ाम, अपोज़िशन ऐं हुकूमत विच में जेका जंग आहे, इख़्तिलाफ़नि जी जंग चऊं, उनखे असां सियासी जंग चऊं या इल्ज़ामनि जी जंग चऊं, उन जे हवाले सां इन सॼे माहौल जे अंदरि, सॼे पाकिस्तान जे अंदरि ऐं ख़ासि तौरु असां छाकाणि त सिंध जो ज़िक्र कंदासीं त सिंध जे अंदरि बि खोड़ अहिड़ा इशूज़ आहिनि, खोड़ अहिड़ा मसइला आहिनि जेके ॼण त उन्हनि इल्ज़ामनि जे करे नज़रअंदाज़ थियनि पिया या उन ते हुकूमत ध्यानु नथी ॾे या ख़ुदि सभु माण्हू उनखे विसारे वेठा आहिनि। सिंध जे अंदरि खोड़ इशूज़ आहिनि। ताज़ो हिकिड़ो इशू असांजे साम्हूं थर जे हवाले सां आयो आहे, जो की पोइ असां उन ते गुफ़्तगू कंदासीं। असां ख़ुदि सिंध जे अंदरि बदअमनी जी हिन वक़्तु सूरत हाल, महांगाई सूरत हाल ऐं कुझु पुलिस जे हवाले सां ताईं अहम इशूज़ आहिनि जिन ते डिस्कस कंदासीं। सभ खां पहिरीं फारूक साहब खां इन सिलसिले में असां चाहींदासीं गुफ़्तगू कयूं। फारूक साहब हिकिड़ो अहम इशूज़ ताज़ो आयो आहे, चवंदा आहिनि क़ौमुनि जी धरती जी हिकिड़ी ख़ूबसूरती हुजे थी, दरिया, डंडूं, जबल, पहाड़, उनजा बयाबान सभु उहे गॾिजनि था, उहा ई तॾहिं धरती हिकिड़ी ख़ूबसूरत थिए थी। ऐं सिंध स्पेशली इन करे आहे सुठी आहे जो सिंध जे अंदरि मैदानी इलाइक़ा बि आहिनि, सिंध में दरिया बि आहे, सिंध जा सामुंडी किनारा बि आहिनि, सिंध में सहराई इलाइक़ा थर आहे, उन में हिकिड़ो ख़ूबसूरत खितो जेको आहे उहो नंगर पार्कर आहे। ऐं हीअ जेको कारुंजर जबल आहे उहो सिंध जे अंदरि तमामु सुहिणनि में आहे ऐं हिकिड़े महदूद एरिया में असां वटि आहे, पोइ उनखां पोइ इंडिया जे अंदरि उहो सिलसिलो शुरू थिए थो। त हाणे इन एरिया जे ते हवाले सां ताज़ो अॻु में शुरू थियो, पोइ वरी कमेटी बि ठही हुई, वरी उन कमेटी रिपोर्ट बि ॾिनी, उते हले थो त भई हिन जबलनि खे ईअं ई रहणु ॾिजे, भले हिन में क़ीमती पथर आहिनि, इन में मार्बल आहे, हिन में सभु कुझु आहे, टाइल जेके बि आहिनि, पर छाकाणि त ॿियो कारुंजर असां किथां ठाहे सघंदासीं ॿीहर, पर या कुदरतनि हिकिड़ो तोहफ़ो आहे त उहे क़ुर्बानी ॾिजे करे करे सुठियुनि शयुनि जे लाइ, भले खणी क़ीमती शयूं हुन में आहिनि पर उते रहणु ॾिजनि ऐं हिन कारुंजर जबल खे ईअं ई रहणु ॾिजे। थर जो माण्हू ऐं सॼी सिंध जो माण्हू इन ते आहे। सूबाई हुकूमत जेका आहे जॾहिं प्रेशर अचे थो तॾहिं उहा पोइ हिते हटे थी, पर वरी चवे थी त भला पियो आहे कढिजनि, हीअ टाइल जेके घरनि में लॻनि था इहे कंहिं न कंहिं जबल तां आयल आहिनि, हीअ सभु शयूं किथां न किथां आयल आहिनि, ग्रेनाइट किथां निकितल आहे, फलाणो निकितल आहे, हिनखे अव्हां कीअं था ॾिसो? हिकिड़ी शयूं तव्हांजो मतिलबु ख़ुशहाली बि तव्हांजी दुश्मन आहे। तव्हां जेतिरा ख़ुशहाल आहियो, तव्हां जेको वसीला जेतिरा तव्हां वटि वधीक आहिनि त उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे, मुख़्तलिफ़ शख़्सनि खे, कंपनियुनि खे, सरमाएदारनि खे तव्हांजे उन्हनि जी अखि में आहिनि। त मुंहिंजे ख़्याल हे जेको तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो पाण खे क़ुर्बानी ॾियणु घुरिजे, क़ुर्बानी न, पाण खे ज़िमेवारी जो मुज़ाहिरो, सिंध हुकूमत जे हवाले सां था चवां त ज़िमेवारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। इहा क़ुर्बानी न आहे, इहो कारुंजर जबल रुॻो जबल न आहे, इहो सिंध जी हिकिड़ी सुञाणप आहे। सिंध जी सुञाणप तारीख़ी हवाले सां आहे, मज़हबी हवाले सां आहे, ज़रई हवाले सां आहे, सभई जेके शयूं आहिनि उहे उतां अचनि जूं। तव्हांजो सयाहत उन सां ॻंढियल, तव्हां ग्रेनाइट पथर कढी केतिरो कमाईंदो, पर तव्हां जेकॾहिं इनखे ईअं बरक़रार रखे उनखे सयाहत खे हथी ॾियो त वधीक कमाईंदो। त मुंहिंजे ख़्याल में इहा सिंध हुकूमत जो जेके बि ॻाल्हियूं हलनि थियूं या कमेटियूं ठहियूं आहिनि या इहो डिस्कस हेठि आहे त हिनखे हिकिड़ो जेको वापार जे हवाले सां कजे। ईअं सिंध जो सामुंडी पटी ते बि नज़र आहे, ईअं सिंध जेके ॿिया एरिया आहिनि, काछो आहे जितां मिसाल हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि, हिकिड़ा जबल अहिड़ा आहिनि जिन खे खोटण सां को फ़र्क़ु नथो पए, या उन जो जेको आहे उहो हिकिड़े सिंध जी सुञाणप न आहिनि। हे त कारुंजर जबल त तव्हांजो अंग्रेज़नि जे दौर खां वठी हिकिड़ी आज़ादी जी लड़ाई खां वठी तव्हांजी हिकिड़ी सुञाणप रहियो आहे, उनखे तव्हां ईअं हिकिड़े चंद ॾोकड़नि एवज़ जेकॾहिं उनखे विकिणणु चाहींदो त मुंहिंजे ख़्याल में इहा इंतिहाई सिंध सां ज़्यादती आहे। उन करे सिंध हुकूमत इन जेकॾहिं उनजो डिस्कस हेठि बि आहे न त उन ते पोइ डिस्कस बि न करणु घुरिजे। एतिरा पैसा जेतिरा कारुंजर खे कोरे फटे उन ख़ूबसूरती बिगाड़े, इहे पथर पाणीअ सेठ
एलोकेट करे सघंदासीं वरी जीअं कारूंजर आहे जंहिं शिकिल में आहे इनखे सियाहत करे एतिरा पैसा त सियाहत ज़रिए बि कमाए सघजनि था। यकीनन ही कुदरत जा शाहकार हुजनि था दादू। हाणे हिन में ॾिसो असांजो जेको हीउ ख़ितो आहे न, जीअं फारूक बि चयो पिए त हीउ तमामु ख़ूबसूरत ऐं फर्टाइल ख़ितो आहे सॼी सिंध जेको आहे। तव्हां वञो हुनखे, बदकिस्मती इहा आहे त जेके बि हुकूमतूं आयूं आहिनि, जेके हुक्मरान आया आहिनि उन्हनि हुनखे नज़रअंदाज़ कयो आहे। इन जी तरक़ी ऐं तरवीज थियणु खपे आहे न। मिसाल तौरु असां वटि ज़मीनूं आहिनि, असां वटि ॿेट आहिनि, असां वटि जबल आहिनि, दरिया आहिनि, असां वटि सयाती माग आहिनि। हीअ त फारूक बि उन ख़िते जो आहे जिते गोरख जबल आहे। हाणे तव्हां ॾिसो केतिरा साल थी विया आहिनि, गोरख जी अथॉरिटी ठहियलु आहे, हिकिड़ो रोड ठही न सघियो आहे, हिकिड़ो ख़ूबसूरत असां वटि हीउ मरी जहिड़ो इलाइक़ो हुजे हा, जेकॾहिं हिनखे डेवलप कयो वञे हा। घणा अरबे रुपया जेको आहे हिन ते ख़र्चु थिया आहिनि, ख़बर न आहे किथे ख़र्चु थिया आहिनि, छो ख़र्चु थिया आहिनि, केॾे विया आहिनि, हिकिड़ो रोड ठही न सघियो आहे। उते बाक़ी फैसिलिटीज़ त बाद जी ॻाल्हि आहे। ऐं ईअं ई थर वारो इलाइक़ो बि ईअं ई आहे, केॾो ख़ूबसूरत, केॾो शानदार क़िस्म जो असांजो सक़ाफ़ती विरसो बि आहे, असांजो मज़हबी विरसो बि आहे। असां हर हवाले सां जेको आहे हिकिड़ो शाहूकार इलाइक़ो आहे थर। उन में बुनियादी हैसियत आहे कारूंजर जी। भला हाणे तव्हां खे एतिरो उहो कोन्हे, ज़िमेवारी जो अहसासु कोन्हे त तव्हां उते ॿियूं शयूं जेके सयाती हवाले सां हुजनि उहे डेवलप कयो। डेमनि वारो आहे, चलो हाणे हिननि डेम जो इफ़्तिताह बि कयो आहे, जेको बचाणी डेम हुयो, कालीदास, ठीकु आहे। ईअं केतिरा ई प्रोजेक्ट जेको शुरू करे सघनि था। तव्हां उनखे पाणी जूं फैसिलिटीज़ ॾियो, उते जेके माण्हू रहनि था बुनियादी उनखे सहूलियतूं त ॾियो। उन जे बजाए हिकिड़ा इन्वेस्टर्स, हिकिड़ा मफ़ाद रखंदड़ माण्हू उन्हनि सां मिली करे हर ॻाल्हि में हिननि जी अखि आहे, ॿेटनि ते हिननि जी अखि आहे, जबलनि ते अखि आहे, पैसो कमाए सघिजे। पैसो ॾिजे कोन्हे यार, माण्हू जेको आहे सो उहो तव्हांजी बुनियादी सहूलियतुनि खां तव्हां हुनखे पैसो नथा ॾियो, सहूलियतूं नथा ॾियो। भला मिसाल तौरु हीउ जेको ॿेटनि वारो मामिलो आहे, ॿेटनि ते माण्हू रहनि था न, तव्हां उनखे त डेवलप कयो न। उते जेके रहनि था माण्हू उनखे घर ठाराए ॾियो, का शइ कोन्हे, उते कुझु न करिणो, बाक़ी शहर ठाहिणा आहिनि, इन क़िस्म जा नमूना करणा आहिनि, बाक़ी माण्हुनि खे न आहे ॾियणो। तरक़ी त तव्हां सियाहत ज़रिए करे सघो था, दुनिया खोलनि सेम कंडीशन केतिरा मुल्क आहिनि जेके रुगो कमाइनि सियाहत मां था। ऐं असां वटि सभ खां वधीक जेके आहिनि उहे बाग मुकान ऐं इन क़िस्म जूं शयूं आहिनि। समुंड असां वटि आहे, ढंढूं एॾियूं ज़बरदस्त आहिनि। मंछर तव्हां वञो कहिड़ी हालत आहे, ख़ुदि किंजर ते तव्हां वञो त तव्हांजे 4 हट आहिनि ऐं उनखां सवाइ तव्हां वटि अहिड़ी का जॻह कोन्हे जो तव्हां अंदरि वञी को रही का पिकनिक पोज़ीशन करे सघो। तंहिं करे आउं बि सम्झां थो त सिंध गवर्नमेंट खे इन क़िस्म जी कारूंजर सां छेड़खानी घटि में घटि न करणु खपे। हिन क़िस्म जो कारूंजर छा कंहिंसां बि न करणु खपे। ॿेटनि ते उन स्टैंड वरितो आहे त घटि में घटि कारूंजर ते बि वठणु खपे, पोइ प्रेशर खां पोइ। माण्हू जॾहिं गोल गोल कनि था न उनखां पहिरियों हीउ छा फाज़ हिकिड़ो ॿियो इशूज़, छाकाणि हीउ पॉलिटिकली डिस्कस जे अंदरि खोड़ इशूज़ जेके आहिनि उहे रहिजी वञनि था। हीउ मरियम नवाज़ वारो इशू थियो, पोइ सिंध पुलिस सां गॾु विछी पंहिंजो सिंध हुकूमत, पोइ हिकिड़ी इंक्वायरी कमेटी बि ठही, सईद गनी सरबराही में। सईद गनी साहिबु अॼु मोकल ते हलियो वियो आहे गिलगित बलूचिस्तान, वॾी अलाए केतिरा ॾींहं, तॾहिं उहे इंक्वायरियूं उते रहियूं। पर इन सॼे अंदरि हिकिड़ो वॾो इशूज़ जेको हिन वक़्तु साम्हूं आयो आहे उहो आयो उमे अरबाब वारो। हिकिड़ो मर्डर जो वाक़ियो थियो आहे, माण्हू डेथ थिया आहिनि ऐं उहा छोकिरी कोर्ट में वई आहे, अदालतुनि में वई आहे, पुलिस उनखे सपोर्ट न पई कई, जंहिं करे हुनखे अदालत में वञिणो पियो। ऐं उन अदालत में वञण खां पोइ जॾहिं पुलिस एक्टिव थी आहे त सॼी पीस पार्टी जेका आहे उहा पाकिस्तान पीस पार्टी सां उन माण्हुनि सां गॾु बीठी आहे, जंहिं ते उमे अरबाब जो इल्ज़ाम आहे त उहे जवाबदारनि खे लिकायो वेठा आहिनि, यकी वेठा आहिनि। हिन वक़्तु पीस पार्टी हेॾां सिंध पुलिस खे अगरि ॿिया केरु माण्हू चवनि था त उन ते कावड़िजे थी, हेॾां वरी सिंध पुलिस ते पाण सिंध हुकूमत ऐं MP वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस पिया था कनि। मतिलबु इहो जेको हाणे ताज़ी सूरत हाल पैदा थी आहे उन रबाब वारे केस जे हवाले सां, इहो सिंध हुकूमत लाइ ख़ासि करे पीपुल्स पार्टी लाइ इम्तिहान आहे त जेका पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी पुलिस खे जेको आहे हिकिड़े बाइख़्तियार इदारे तौरु हलाइण जी दावा कंदा त उहो सियासी मुदाख़लत खां पाक आहे। त इहे केस जेको आहे उहो टेस्ट केस आहे, त सिंध हुकूमत खे उन में इन्वॉल्व थियणु न घुरिजे। हिकिड़ी ज़्यादती थी, हिकिड़ो ज़ुल्म थियो, हिकिड़े घर जा 3 भाती, उमे रबाब जो वालिद, चाचो, ॾाॾो, 3 क़तल थिया। हू कोर्ट ज़रिए वई, उन कोर्ट में इलाही विढ़ंदी रही केस। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस आॾो ताईं हुन एहतिजाज कयो। उन खां पोइ जॾहिं मामिलो कोर्ट खां पोइ थी हाणे पुलिस ताईं आयो आहे त पीपुल्स पार्टी जेका पाण खे चए थी त मां उहा आवाम जी नुमाइंदा जमायत आहे, उहा हिकिड़े केस में धुर थी बीह रही आहे। जीअं जंहिंजो मिसाल PP जो जेको सदर आहे निसार खोड़ो, उहो उन पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ु
ठीकु आहे जेकॾहिं किथे का गैर क़ानूनी शइ थिए थी तव्हां उन ते एहतजाज कयो पर कानून खे त पंहिंजो रस्तो वठणु ॾियो जॾहिं अदालत जूं हिदायतूं हुजनि ऐं हिकिड़ो 3 माण्हुनि जो क़त्लु आहे कोई आम चोरी जो केस कोन्हे 3 माण्हुनि जो क़त्लु आहे उन में जेकॾहिं पुलिस को तहरुक वठे थी उहो बि अदालत जे हिदायतुनि खां पोइ त पीपुल्स पार्टी खे घटि में घटि उन सां जेको आहे पुलिस इन मामले में मुदाख़लत न करणु घुरिजे फ़ाइदो थींदो पीपुल्स पार्टी खे बिल्कुलु कंहिं बि इंसाफ़ सिंध में हुकूमत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी आहे कंहिं बि माण्हू खे इंसाफ़ ॾियणु उनजे कंहिं घुरिबल केस में जवाबदार आहिनि क़तल केस में उनखे गिरफ़्तार कराइणु उहे पुलिस कानून जे कटरे में आणणु ख़ुदि क़ानूनी तौरु सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी बणिजे थी बिल्कुलु ऐं इदारनि जी जेका तव्हां चओ था न असीं इदारनि जी बालादस्ती जे हक़ में आहियूं त उनजो बुनियादी नुक़्तो बि इहो आहे न तव्हां छॾे ॾियो न भला हाणे कोर्ट में केस हले थो पियो इन ॻाल्हि का त कंहिंखे बि इनकार कोन्हे त क़तल थिया आहिनि ॾींहं ॾिठ जो हिकिड़ा क़तल थिया आहिनि भला केर बि उन में मुलविस आहे त उहो पूरो हिकिड़ो क़ानूनी प्रोसीजर आहे न जीअं फारूक बि चयो भला उहो लेट द लॉ इट्स कोर्स हाणे उहो पूरो त करणु ॾियो न तव्हांजो कमु जेको आहे सो अणधुरो रहणु आहे न हुकूमत छो थी पंहिंजो जेको या पीपुल्स पार्टी छो थी पंहिंजो जेको वज़न आहे उन्हनि जे पलड़े में विझे सरदारनि जे पलड़े में विझे अगरि सरदार बेडोही आहिनि या जिन जा बि नाला आहिनि हिननि में अगरि उहे बेडोही आहिनि त उहो कोर्ट जे थ्रू जेको आहे सो पाण खे आजो कराइनि त असांजो कोई ॾोह कोन्हे भाई हिकिड़ो मामिलो एतिरे अरसे खां हले पियो ऐं उहो हिकिड़ी न्याणी जेका आहे तव्हां पाण खे जेको आहे सो मोहतरमा बि त न्याणी हुई न पाण तव्हां वुमन राइट्स जा जेके आहिनि उहे चैंपियंस हलायो था हिकिड़ी न्याणी दर दर भटके थी पई अदालतुनि जो चकर काटे थी पई उन सां इंसाफ़ नथो थिए त हुनखे त तव्हांखे मदद करणु खपे ऐं हिकिड़ी पाण एज़ ए पार्टी बुनियादनि ते हिकिड़ी कमेटी ठाहे तव्हां चओ त बाबा सरदार खान चांडे ते या बुरहान चांडे ते हीअ जेके इल्ज़ाम आहिनि एज़ ए पार्टी इंक्वायरी करे थी अगरि वाक़ई हुनजो हिमायती हूंदो या हुन क़तल में हुनजो हथु हुजे या उन क़तल जे पुठियां हुनजी का बच हुजे सिधी या अणसिधी इन्वॉल्व हुजे त असां हुन ख़िलाफ़ु हीअ डिसिप्लिनरी कार्रवाई कंदासीं त इन सां ख़ुदि हिकिड़ो माण्हू खे तसली थींदी उन छोकिरी खे या ॿिया जेके माण्हू हुन सां सपोर्ट करणु चाहिनि था इंसाफ़ जा तक़ाज़ा बि पूरा थींदा एटलीस्ट हिकिड़े माण्हू सां नाइंसाफ़ी थी आहे बेवाजिबी थी आहे ऐं इन जेका बि ज़्यादती थी आहे उनखे रिड्रेस कजे उनखे ठीकु कजे उनखे इंसाफ़ ॾिजे इहा ई आहे हुकूमत जो कमु बि इहो हूंदो आहे इदारनि जो कमु बि इहो हूंदो आहे अदालत जो कमु बि इहो हूंदो आहे पर हिन केस में असां हिकिड़ो डिफरेंट लका ॾिसूं पिया हिन में जेको इल्ज़ाम हूंदा न सॉरी तव्हांजी ॻाल्हि में कटियां हिन में जेको इल्ज़ाम लॻो पियो त बाबा कंहिं सियासी हथनि में छोकिरी खेॾे पई या कीअं पर हिन वक़्तु जेके छोकिरी जूं पंहिंजूं एक्टिविटीज़ आहिनि उमेर बाब जूं त उहा अकेले सिर बि विढ़े करे थी पोइ कंहिं खां सारा माण्हू सपोर्ट वठंदो ॾिसो न सिंध में गवर्नमेंट पीपुल्स पार्टी जी आहे गवर्नमेंट आहे इदारा तव्हांजे अंडर में आहिनि जेकॾहिं तव्हां सम्झो था त किथे छोकिरी इस्तेमालु थिए थी या न्याणी को ॿियनि सियासी हथनि में खेॾे थी तव्हां वटि इदारा न आहिनि तव्हां उहो जांच नथा करे सघो या इवन जेकॾहिं सरदार चांडे वारनि जो जे हवेली ते घर ते रेड थिए थो तव्हां सम्झो था जेकॾहिं पुलिस खे इतला हुजनि त उन जा जवाबदार उते आहिनि त पुलिस छा कंदी ज़ाहिर गिरफ़्तारी लाइ उहो ई कंदी न पर जेकॾहिं तव्हां सम्झो था त पुलिस का इंतकामी कार्रवाई करे थी तव्हां पंहिंजे इदारनि ज़रिए जांच नथा करे सघो तव्हांखे ख़बर नथी पइजी सघे त उहे ज़्यादती पिया कनि बाक़ी इहो त तव्हां एज़ ए पार्टी हुकूमत में बि वेठा हुई पोइ वरी उन कार्रवायुनि ते जेको आहे हिकिड़े एहतजाज ते लही छो जीअं ॿिनि ॾींहंनि खां हले पियो त पीपुल्स पार्टी बि एहतजाज इन चढ़ाइनि ख़िलाफ़ु एहतजाज पई करे त मुंहिंजे ख्याल में इहो जेको आहे सिधो सौ थी वियो त तव्हां धुर थी बीही रहंदव न ऐं उमेर बाब जेका न्याणी आहे उहा बि उन्हनि जो ख़ानदान बि उनजो बैकग्राउंड बि पीपुल्स पार्टी सां उहे बि पीपुल्स पार्टी सां ई लॻियल तव्हांजी हिकिड़ी पार्टी सां लाॻापियल न्याणी सां ज़्यादती थी आहे तव्हां उहा त तव्हांजो फ़र्ज़ु हुजणु घुरिजे त उनखे तव्हां इंसाफ़ वठाए ॾेई सघो पर जेकॾहिं तव्हां उन में नाकाम थिया हो त जॾहिं हिकिड़े अदालतुनि ज़रिए हिकिड़ी पुलिस कार्रवाई करे थी त उनखे तव्हां उन ते चेक रखो त किथे कोई कंहिंसां ज़्यादती न थिए पर उनखे पंहिंजी कार्रवाई करणु अॼु त जॾहिं घड़ी ख़ुदा बख़्श वई त गेट बंदि करे छॾियऊं त उते मज़ार जे हाज़िरी भरींदी त ॼण त अलाए छा थी पवंदो उहो हिकिड़ो एहतिजाज करणु भई जेको बि इहो राइट हुजणु खपे न एज़ ॾियणु खपे पाकिस्तान पीपुल्स पार्टी चवंदी त असांखे एहतिजाज जो राइट ॾियो असांजो हक़ आहे ऐं पंहिंजे सूबे जे अंदरि कंहिं माण्हू छा कनि त उहो MP आहे ॿ भाउ भेणियूं MP आहिनि ऐं पीपुल्स पार्टी जा MP आहिनि तॾहिं करे हुनखे उहो एहतिजाज हक़ न हुजे ॿियो त एहतजाज ते हिकिड़ो जमहूरी हक़ आहे जॾहिं तव्हांजा इदारा तव्हां सां इंसाफ़ न कनि तव्हांजी पुलिस इंसाफ़ न करे उहो तव्हां आम माण्हू वटि वधि में त चाहे उहो एहतजाज बि किथे उहो शहीदनि उन हंध ते जेके शहीद सॼी उमिरि इन लाइ जिदोजहद कंदे पंहिंजूं हयातियूं क़ुर्बान करे हा त आम माण्हू खे उनजो हक़ु मिले जेकॾहिं पीपुल्स पार्टी उन लाइ उन्हनि शहीदनि जा दरवाज़ा बि बंदि कंदी त पोइ माण्हू ॿियो छा थो करे सघे ॿियो कहिड़ी पाण किथे हूंदा हिन में इफ़ाज़ हीअ यकीननि हीअ इशूज़ इम्पॉर्टेंट आहे हिन वक़्तु उमेर बाबा वारो पर हिकिड़ो ॿियो इशूज़
जेको जनरली सॼे पाकिस्तान में बि सिंध में बि आहे उहो इशू आहे त हिन सॼे सियासी गर्मा गर्मी जे माहौल में ऐं हिकिड़ी जेका शइ सभिनी खां विसरंदी थी वञे उहा वञे पई महांगाई। तमामु हालत ख़राबु थी आहे, मतिलबु सफ़ा कंट्रोल खां शयूं जेके आहिनि उहे हिन वक़्तु निकितियूं आहिनि। प्राय सिंध में महांगाई ते कंट्रोल करणु सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। डिप्टी कमिश्नर आहे, DC आहे, जेके म्यूनिसिपल कमिश्नर आहिनि, टमाटो, बसर, भिंडी जेका अचे थी, अंडो अचे थो, खीर अचे थो, जेके बुनियादी शयूं, अटो आहे, जेके शयूं आम माण्हू जे इस्तेमालु जूं आहिनि, ठीकु आहे, जेके डॉलर सां वधनि थियूं या जेके पेट्रोल सां घणियूं शयूं वधनि थियूं, पर हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके डायरेक्ट सूबाई हुकूमत हुनखे हैंडल करे सघे थी। उन ते बिल्कुलु तव्हां ॾिसंदा हूंदो त सूबाई हुकूमत सवाइ इल्ज़ाम तराशनि जे बाक़ी सिंध हुकूमत को कमु न पई करे। सिंध में तमामु हालत हिन वक़्तु ख़राबु आहे। महांगाई खे बि जेको आहे न पोलिटिसाइज़ कयो वियो आहे। इहा बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे त जेको अंडो आहे उहो डॉलर खां बि टपी वियो आहे ऐं अनक़रीब जेको आहे सो पाउंड खां बि टपी वेंदो ऐं मूंखे भउ आहे त पोइ कुवैती दीनार जो वारो ईंदो उन खां टपी वेंदो। ईअं टमाटनि जी बि इहा सूरत हाल आहे, ॿियनि भाॼियुनि जी बि इहा सूरत हाल आहे। तमामु संगीन सूरत हाल आहे। सच पुछो जेके बि मां त चवां थो जेके ग़रीब आहिनि, हेठे तबिके जा माण्हू आहिनि, उहे त छॾियो, जेके मिडिल क्लास जा माण्हू आहिनि न, सच पुछो त उहे बि रत पियारो आहिनि। उन्हनि जी बि कुवत ख़रीद जेको आहे जवाबु ॾेई वई आहे। चेक एंड बैलेंस बाबति तव्हांजी प्राइस कंट्रोल कमेटीज़ आहिनि, उहे ठहियल आहिनि, उहे किथे आहिनि, उहे छा पियूं कनि, किथे न का मीटिंग थी थिए न को चेक पियो थिए। त पोइ छा चइजे त भला हिते बि जेको आहे सो इहो कमु टाइगर फोर्स अची करे उहा ॾिसे त किथे कहिड़ी शइ केतिरी क़ीमत में विकामे पई। इहो कमु हुकूमतुनि जो आहे न, इंतिज़ामिया जो आहे। ऐं इंतिज़ामिया त हूअं ई जेको आहे सो ख़ैर सलाह इन्हनि कमनि ते को ध्यानु न ॾींदी आहे। हाणे जॾहिं तमामु घणी महांगाई आहे, माण्हू दाहूं पिया कनि, तॾहिं बि ख़ैर आहे। हीउ मामिलो हू वरी मथीं सरकार सां गॾु खंडु ॾिसो त खंडु माना 70 रुपए ताईं पुगी, हाणे 120 खां बि जेको टपी वई आहे ऐं किथे किथे त जेको आहे सो आम दुकाननि ते बि अवेलेबल न आहे, न मिले न पई। हाणे हिकिड़ी मिनिस्ट्री आहे सिंध में बाक़ाइदा जंहिंजो कमु इहो आहे त जेके क़ीमतूं वधनि थियूं उन ते कंट्रोल करिणो आहे। उन वटि उनखे मार्केट में चेक करिणो आहे, उनखे रोज़ रेट लिस्ट हिकिड़ी जारी करणी आहे। हिन वक़्तु कोरोना जी सूरत हाल खां वठी, लॉकडाउन जी सूरत खां वठी, उन मिनिस्ट्री हिकिड़ी सिंपल मीटिंग कोन कई आहे। असां बदकिस्मती जेका थी आहे न, सियासी पार्टियूं या सियासी हुकूमत, उन्हनि जो कमु हूंदो आहे पॉलिसी ठाहिणु, उन ते अमल थींदो आहे इंतिज़ामिया ज़रिए। असां वटि हिते इंतिज़ामिया खे शुरू खां वठी मफ़लूज करे सियासी तौरु हलाइण जी कोशिशि कई थी वञे, जंहिंजा इहे सभई नतीजा आहिनि। तव्हां वटि अॻे मार्केट कमेटी हूंदी, तव्हां वटि डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हूंदी, इहे जेके आम रूटीन जूं शयूं आहिनि उहे इन्हनि मार्केट कमेटियुनि ज़रिए, ज़िला इंतिज़ामिया ज़रिए चेक थींदियूं। जॾहिं उन्हनि खे तव्हां एॾो सियासी बणाए छॾियो आहे जो न तव्हां वटि पंहिंजा के ॿिया इदारा आहिनि जिन ज़रिए उन्हनि खे हलाए सघो, इंतिज़ामिया खे तव्हां सियासी बणाए मफ़लूज करे छॾियो आहे। उन करे आम माण्हू दरबदर आहे। किथे बि महांगाई थिए थी, किथे बि के अघु वधनि था, केरु पुछण वारो आहे ई कोन। माण्हू रुॻो रड़ियूं कंदा, एहतिजाज कंदा था वतन। मतिलबु हिकिड़ी सीज़नल शयूं जेके हेॾी महिल बि जेका उनजो पोखाई जो उहो अची वियो आहे, लहण जो टाइम अची, उन वक़्त में बि इस्तेमाल जूं शयूं आहिनि उहे बि तव्हांजो महांगियूं। वॾनि मार्केट में ठीकु आहे, वॾा मार्केट आहिनि त तव्हां उन में नथा, कपिड़ा मार्केट आहे, तव्हांजो शूज़ आहे, फलाणो जेको बि क़िस्म जा वॾियूं होलसेल जा मार्केट आहिनि, उते त वञी का शइ चेक कोन थी थिए त रेट कहिड़ा पिया हलनि, किथे था हलनि, फैक्ट्रियुनि में नथा हलनि। पर हीअ जेके सब्जियूं मंडियूं, फ्रूट मंडियूं, भाॼियुनि जूं, खीर जूं, इते त रूटीन हूंदी जेका रोज़ माण्हू वठे थो। को मज़ार ॿ वेला खाईंदो त सही न हर को माण्हू, या अटे जूं जिते चकियूं आहिनि या किथे आहिनि, को कीअं थो विकिणे, इते बि केरु नथो वञे वञे। ऐं इल्ज़ाम लॻे थो वफ़ाक़ ते उहो त वरी सियासी हिकिड़ो उन्हनि बढ़ाए छॾियो आहे की सॼे इन इल्ज़ाम तराशी में मामला गुम करे छॾिया अथनि। वफ़ाक़ ते इल्ज़ाम हणंदो आहे, वफ़ाक़ सूबे ते इल्ज़ाम हणंदो, जेके ॿिन्ही जा मामला आहिनि उहे उन में गुम थी था वञनि। ॿियो जेको चेक करण वारो मिसाल, हाणे सिंध हुकूमत जो अटे जो जेको रेट मुक़ररु कयो 41 रुपया, 41.5 रुपया अलाए घणा, उन खां पोइ उन केरु उनखे चेक कंदो त उहो किथे किथे केतिरे अघ में दस्तियाबु आहे। न तव्हां वटि टीम आहे, न तव्हां इंतिज़ामिया आहे, उहो सभु को बसि रुॻो इहो त हिकिड़ो नोटिफिकेशन जारी करिणो आहे, उन खां पोइ अमल थिए थो नथो थिए उहा ॼण त कंहिंजी ज़िम्मेवारी न आहे। अच्छा, हीअ जेके जमहूरी हुकूमतूं हुजनि थियूं या वोट ज़रिए जेके हुकूमतूं क़ाइमु थियनि थियूं, इन जो त सफ़ा मास सां हुजे थो तालुक़ु, माना आम जेको माण्हू ॻोठनि में आहे उन सां उनजो सॼो तालुक़ु हुजे थो। त उनखे जेकॾहिं हू रुॻो रिलीफ ॾियनि, पोलिटिकली स्ट्रगलूं हलंदियूं, इल्ज़ाम हलंदा, पॉलिसियुनि ते हूंदा, त उते ॾियनि त उहो ख़ुदि हुननि जो फ़ाइदो आहे, हुननि जो वोटर खे त रिलीफ मिले थो, उहो हुननि हुकूमतुनि खे आईंदा इलेक्शन में ॿियनि में फ़ाइदो ॾेई सघे थो। सियासी पार्टियूं त ॻंढियल ई अवाम सां हूंदियूं आहिनि न। पोइ हाणे असुल में असां वटि थियो इहो आहे त सियासी तहरीकूं बि त ख़तमु थियूं आहिनि निकिड़ियूं।
हिकिड़ो इहो सम्झिजे थो त इक़्तिदार जेको आहे मैन्यूअरिंग जो कमु आहे, बसि इहो ॾे वठ में अची माण्हू इक़्तिदार में अची वेंदो, हिकिड़ो अवामी तहरीक ज़रिए इक़्तिदार में अचणु ऐं हिकिड़ो अवामी वोट ज़रिए, माना जेको इहो इल्ज़ाम लॻे थो त वोट त ख़रीद थो कजे न अॼुकल्ह, जेको इल्ज़ाम आहे त आम माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां वोट नथो ॾिए। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इहो फैक्टर इहो बि आहे त पोइ हिननि खे जेके बि हुकुमरान अचनि था उनखे आम माण्हू जी परवाह न आहे त सुभाणे असांखे इन्हनि वटि वञिणो आहे, इन्हनि वटि वोट वठिणो आहे। हू सम्झनि था त हिकिड़ा जेके क़बाइल आहिनि या हिकिड़ा जेके आहिनि चङा मुड़ुस आहिनि या हिकिड़ा बासर माण्हू आहिनि, उन्हनि खे पंहिंजी पार्टी में उन्हनि जे ज़रिए पैकेट आहिनि हिकिड़ा, उन्हनि खे पाण जे पासे करे छॾे, आम माण्हू खां पुछिणो ई न आहे। न त कंहिं दौर में जेको आहे भुट्टे जे दौर में, इवन बेनज़ीर भुट्टो साहिबा जे दौर में पीपुल्स पार्टी जो तालके सदर एॾो पावरफुल हूंदो जो इंतिज़ामिया सां ज़िला इंतिज़ामिया सां बि MP सां उनजे आॾो बीठा हूंदा त तव्हां हे नथा कयो, हे मसइलो आहे, हे मसइलो आहे, पर तव्हां तंज़ीम ई ख़तमु करे छॾी आहे, पार्टी बि जेका हिकिड़ो उन्हनि जेको वॾेरनि ऐं चङनि मुड़ुसनि हवाले करे छॾी आहे। ओपन कचहरियूं कंदा हुआ, ॻोठनि में वञी नंढनि शहरनि में वञी माण्हू बीहंदा हुआ, पोइ महांगाई जा ज़िक्र बि थींदा हुआ, उते जेके मुख़्तियारकार जी धाम थींदी, तपेदार जी बि थींदी, पुलिस वारे जी बि थींदी, ऐं हिन क़िस्म जा जेके डिस्कस इशू असीं भाइजन कयूं उहे उते माण्हू खणी ईंदा हुआ। त उते वापारी उते एन टाइम ते पुछाणो थींदो हो त भई छो नथो थिए, हिन छो नथो थिए, इहो सिलसिलो बि सफ़ा बंदि आहे। माण्हू ॾिसो हाणे त माण्हू ख़ुदि पंहिंजे हल्के जे जेके चूंडियल मेंबर आहिनि उनखे ॻोल्हींदा था गुम आहिनि, हूअं त वेंदा ई कोन आहे, पर तव्हां ॾिठो त विच में इहो शुरू थियो हिननि वज़ीरनि जेको आहे अवामी कचहरियूं करणु शुरू कयूं, बिलावल जेको आहे सो उहो नोटिस वरितो हो त हाणे उहो बि गुम आहिनि, उहो सिलसिलो बि ख़तमु थी वियो। उन जेको सुठो हलियो त हीउ जेको सोशल डिस्टेंस ऐं लॉकडाउन में पंहिंजे घर ताईं वियो ऐं कंहिंसां न मिलो, सभ खां वधीक सुठो अमल जेको आहे वज़ीरनि आम माण्हुनि सां बिल्कुलु जेको आहे न पिया मिलनि। हाणे जी जी बसि आख़िर में इहो मतिलबु हाणे त उहा शइ जेको आहे सो हिननि खां एजेंडा कहीं हली वई आहे न, आम माण्हुनि जे उनजो को हुन ते कोन्हे। शौक़ साहिब यकीन ते गुफ़्तगू करे खोड़ इशूज़ आहिनि, नाज़रीन असां जेके हिन प्रोग्राम में डिस्कस कंदासीं, इलाही खोड़ इशू रहिजी वञनि था, सियासी माहौल जे करे आम माण्हुनि जा इशूज़ जेके असां चाहियूं था करे खणिजनि ऐं अवां जूं पंहिंजूं ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि ते बि हिते वेही असां हिन पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हायूं। पर पंहिंजो वक़्तु जेको आहे प्रोग्राम जो पूरो थिए थो, ॿिए प्रोग्राम तां इजाज़त ॾींदा, अला भाई।